अस्सलामुअलैकुम। असां अचूं था स्कूल, डाला वग़ैरह आहिनि, गाॾियूं आहिनि, ट्रैफिक वग़ैरह, असां अची नथा सघूं। उनजे करे असांखे वालिदीन पंहिंजा स्कूल छॾीनि कोन था, असां अची कोन थो सघूं। असांखे ॾाढी ॾुखियाई थी थिए। महिरबानी करे इहो गंद किचिरो आहे, ट्रैफिक वग़ैरह के परते हटाइन, असां अची कोन था सघूं। जी, मैं एक स्कूल की स्टूडेंट्स हूँ और आपसे दरख्वास्त करती हूँ कि यहाँ पे जितने भी रास्ते में गाड़े वगैरह हैं प्लीज़ यहाँ से हटा दिए जाएं, क्योंकि हमें यहाँ पे आने में बहुत मुश्किल होती है। बहुत, हम ना जाने कहाँ से कितनी दूर से आते हैं, यहाँ पे इतनी मुश्किलात होती है हमें आने में। और हम आप सबसे हुकूमत से इत्तेजात करते हैं कि आप ये सब कुछ गाड़े वगैरह जो साइडों में कचरे वगैरह होते हैं यहाँ से हटा दें, वरना हम इत्तेजात करेंगे। असांजे स्कूल में असां स्कूल ईंदा आहिनि न, असांखे तकलीफ़ थींदी आहे अचण वञण में, जेके हितां ट्रैफिक थी थिए न, या घटि कराई वञे। हमें स्कूल आने में बहुत तकलीफ़ होती है। हमारे वालिदैन हमें छोड़ने के लिए आते हैं, लेकिन यहाँ पर स्कूल के पास इतनी ट्रैफिक होती है और गाड़े खड़े रहते हैं। हमारे स्कूल के सामने इतना कचरा भी हो जाता है कि कुछ लोग कुछ ही खाकर यहाँ गंद फेंक देते हैं। और हमें हमारे स्कूल के बाहर वाला हिस्सा साफ़ चाहिए और ट्रैफिक हटा दी जाए, वरना हमें आने जाने में तकलीफ़ होती है। हुकूमत से अपील करते हैं कि हमें ये रोड साफ़ करवाया। इहो जेको ॿारनि एहतजाज कयो आहे इहो जाइज़ आहे। हीअ त गर्ल्स स्कूल आहे, हिकिड़ो शहर जे विच में आहे, ऐं अॻियां जेको सर्विस रोड आहे उन ते ॾिसंदो तव्हां त केतिरा ई जेके रेड़ा, गाॾा, होटलनि वारा, सुज़ुकियूं, हर तरह जी रश आहे। इहे छोकिरियूं वीचारियूं अचनि थियूं त रोड जेको रक्षो हुनजो सर्विस रोड जे दीवार जे परियां थो बीहे। उहो ॿारु जेसिताणी लहे या चढ़ी वञे तेसिताणी साह पेट में कोन्हे त सलामत घर पहुचंदो या न। असां निकिरूं था त असां अहिड़ी हालत जो गुज़रण जी जान थी मिले। अॻे हेठां जेके छिलका पिया हूंदा आहिनि केलनि जी, ॿिया माण्हू मर्द लंघण जी जान मिलंदी आहे। जेको बीठा हूंदा जेसिताणी असांखे उहो रस्तो मिले। इलाही दफ़ा हमेशह असां लेटर लिखिया आहिनि, टाउन कमेटी खे लिखियो आहे, पंहिंजे बाला ऑफिसरनि खे लिखिया हूंदा, पुलिस स्टेशन वारनि उन्हनि खे असां उन्हनि लाइ लिखिया आहिनि। बहरहाल 2-4 ॾींहं अमल थिए थो, हफ़्तो खनि कुझु माहौल सही हूंदो, वरी साॻी हालत थियो थी वञे। असां हमेशह बार लिखंदा रहिया आहियूं। बसि इहो थोरो घणो फ़र्क़ु अचे थो, हफ़्ते लाइ, 10 ॾींहंनि लाइ, 5 ॾींहंनि लाइ, वरी बसि पुलिस कई दफ़ा हिन जा सिपाही आया आहिनि, 2-2 ॾींहं वेहनि था। हा, इहा इतला असांखे मिलंदा आहिनि, जीअं त ॿारड़ा वञनि था त केतिरा दफ़ा असां ॿुधा आहिनि थो ॿारड़ा जेके हिकिड़ो 2 ॿार त कुझु साल अॻु में माना उहो एतिरी एक्सीडेंट थियो, छोकिरी गुज़ारी वई। हा, त उहो 5-6 साल अॻु जी ॻाल्हि आहे। असां उन लाइ असां रोड ते बि निकिता हुआसीं। हा, उहा ॿुधण में आहे त छोकिरी हिकिड़ी 6हीं क्लास जी, हिकिड़ी 4हीं क्लास जी, उहो रक्शे में चढ़ियूं, उहो परियां गाॾी आई, हुनखे एक्सीडेंट थी पियो आहे। छोकिरी जो चङा कराची हुआ पई हॉस्पिटल में। लाज़मी आहे, हाणे ॾिसो न रोज़ ई हालत आहे, अहिड़ी हालत में कंहिंखे बि एतबार कोन त वरी वापसि घर वेंदो या न, त ज़रूरु कुझु न कुझु पोइ भाई इहो ई तरीक़ो आहे त इहो ई करे था सघूं। एहतजाज रोड ते ॿारड़ा बीहंदा, टीचर्स बीहंदियूं, ॿियो भला असीं छा। हा, ख़ौफ़ थिए थो ॿारनि खे, वालिदैन परेशान थियनि था या ॿारड़ा थियनि था। काफ़ी 2-3 ॾींहं असांजी जेकी अटेंडेंस आहे स्कूल जो शार्ट थियो थी वञे। न, बसि ही शायदि शहर अहिड़ो आहे उनजे करे असांखे वालिदैन जी तरफ़ां मूंखे त कान आई आहे ॿुधण में, टीचर्स जेके लोकल आहिनि उन्हनि खे मिली हूंदी। हेड स्टेट गवर्नमेंट गर्ल्स मेन प्राइमरी स्कूल काजी अहमद मुख्तियार मंगी।
अदा मुंहिंजो इहो चवणु आहे त हीअ जेके बेदख़लीअ जा गाॾा रेड़ा वग़ैरह सभु बीठा आहिनि उन्हनि जे अचण जे करे ॿारनि खे बि काफ़ी तकलीफ़ थी थिए, असांखे पाण खे बि ॾाढी तकलीफ़ थी थिए। असां अधु कलाक असांजा रिक्शा बीठा आहिनि, जॾहिं असां जाइ मिले अचण लाइ ॾाढा परेशान आहियूं। इन करे महिरबानी करे इहे गाॾा हटाया वञनि। ॿियो त केलनि वारा जेके बीहनि था हिननि जा छिलका खायो उछलनि था, उहे हटाया वञनि त इहे सॼो ॾींहुं सुज़ुकी डार्सनूं बीठियूं आहिनि, गॾह गाॾा हर शइ बीहे थी हिते। इन करे ॾाढी तकलीफ़ थी थिए असांखे, इहे हटाया वञनि। छो त असां अधु या वारनि सां गॾु आहियूं, हाई स्कूल वारा जॾहिं बि लिखंदा आहिनि त मां साइन ॾींदी आहियां हुते। ऐं हाणे जेकॾहिं न हटाईंदा त असां बिल्कुलु धरणो हणंदासीं ॿाहिरि क़ौमी शहरा ते धरणो हणंदासीं। के बि मसइला आहिनि पंहिंजी जाइ ते तमामु ॾुखिया मसइला आहिनि ऐं ॿारनि जे लाइ बि वधि खां वधि जेको नुक़सान वारा आहिनि। इन खां बहितर आहे त हीअ जेको पुल वग़ैरह आहे इन खे कंप्लीट कनि त जीअं ॿार अचण वञण में उन्हनि खे आसानी थिए। हा, सर्विस रोड ख़ाली कराए।